इस्लामिक नाज़रीन प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू से गॾु मां अहमद मेज़बान फयाज़ नाज। नाज़रीन गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ॿिनि टिनि ॾींहंनि खां वठी नून लीग जो पारां जेको आहे इहे ॻाल्हियूं अचणु शुरू थियूं आहिनि त जेको आहे मौजूदा हुकूमत खे आइनी तरीक़े सां घर बीड़ो कयो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे अॼु जॾहिं इहो साॻियो सुवालु अॻूणे सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खां कयो वियो त उन बि चयो त उनमें बहितरी उनखे नज़र अचे थी पई। छा आहे इस्लामाबाद जे दर उन हवाले सां छा सरगर्मियूं आहिनि, छा ॻाल्हियूं आहिनि, छा पियो थिए वाक़िअतन ही जेका आहे हुकूमत जे बारे में को इन तरह जी का शइ प्लान थी चुकी आहे, छाकाणि त जॾहिं खां KPK जे अंदरि मकामी इदारनि जो पहिरियों मरहलो जो नतीजा आया आहिनि उन वक़्त खां पोइ अक्सर तर्जनीगार इन ख़्याल जा आहिनि त जेको सपोर्ट हुई मौजूदा हुकूमत खे जेके जिनखे असांजी मुखालिफ़ जा अॻुवाण सिलेक्टर चवनि था उहे सिलेक्टर्स जेके आहिनि उनजी सपोर्ट शायदि हाणे न रही आहे। इन बाबति काफ़ी तर्जनीगार ऐं थोरे सियासतदान पंहिंजे ड्राइंग रूम जे अंदरि गुफ़्तगू कनि था पिया, तर्जनीगार पंहिंजे तर्जुमे में उन बाबति गुफ़्तगू कनि पिया था। हक़ीक़त छा आहे ऐं उनजो हिकिड़ो व्यू पॉइंट वठण लाइ असां राब्तो कयो आहे दीवार शहर इस्लामाबाद में मौजूदु मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामेर तर्जनीगार जनाब अब्दुल रज़ाक खट्री साहब। अब्दुल रज़ाक खट्री साहब अस्सलाम वालेकुम। अस्सलाम जनाब। खट्री साहब कीअं था ॾिसो ख़बरुनि जो सिलसिलो जेको आहे हाणे ॿिए अंदाज़ में हलणु शुरू थियो आहे, वाक़िअतन का उते इस्लामाबाद में भी इन तरह की का फील आहे त का मामला जेके आहिनि हेॾां होॾां थियनि पिया? असल में फयाज़ साहब हिकिड़ी ॻाल्हि त ज़ाहिर आहे अपोज़िशन जी जेके जमायतूं आहिनि उहे इंटेक्ट रखणु चाहिनि थियूं, न रुगो मीडिया खे पंहिंजे कारकुननि खे या उन्हनि जा जेके हमदर्द आहिनि उन्हनि खे। हिकु त ॻाल्हि इहा ज़हन में रहे। ॿी ॻाल्हि इहा त तव्हां नोट कयो हूंदो त पाकिस्तान में लॻे ईअं पियो यानी 2022 जी शुरू थियो आहे त सिंध हुकूमत आहे, पंजाब आहे, वफ़ाक़ी हुकूमत आहे, उन्हनि पंहिंजे तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां हिकु इश्तिहारी मुहिम जो सिलसिलो शुरू कयो आहे। त ईअं लॻे थो त शायदि को 2022 इलेक्शन जो साल आहे, पर बज़ाहिर जेका ज़मीनी हक़ीक़त आहे या जेके हिते सूरत हाल असीं ॾिसूं था उनमें हुकूमत जो जेके सिफ़ूं आहिनि उन्हनि जे अंदरि परेशानी ज़रूरु आहे, बेचैनी ज़रूरु आहे, पर जेको कॉन्फिडेंस आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो या जेका आइनी ऐं कानूनी पोज़ीशन आहे उनमें ईअं नथो लॻे त को फौरी तौर ते को ही हुकूमत को जल्दी ख़तमु थी वञे। हाणे उनजो हिकिड़ो सबबु जेको नज़र अचे थो उहो इहो आहे त जेसि ताईं तव्हांखे यादि हूंदो त PDM गॾु हुई त हुकूमत जी परेशानी ज़ाहिर आहे त हुई ऐं मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजी ऑनलाइन तक़रीरनि में जेके PDM जा जलसा हुया उनमें जंहिं अंदाज़ सां एस्टेब्लिशमेंट खे ललकारे रहियो हो उनखां पोइ असां ॾिठोसीं त PDM में ॾार पइजी विया। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी ऐं SP जे निकिरण जे करे PDM खे वॾो नुक़सान बि पए थो ऐं उनजे नतीजे में इहा जेका हुकूमत मुखालिफ़ तहरीक हुई उहा उनमें उहो असरु न रहियो। हाणे हिन वक़्तु का अहिड़ी सूरत हाल न आहे, तव्हांखे इहो बि ज़हन में हुजणु घुरिजे त 27 फरवरी ते पीपल्स पार्टी इस्लामाबाद ॾांहुं पंहिंजो हिकिड़ो मार्च खणी ईंदी ऐं 23 मार्च ते हिन जो PDM जो एहतजाज आहे, पर इहे शयूं हुकूमत खे लोड़े नथियूं सघनि। असल में हुकूमत बुनियादी तौर ते जेकॾहिं ईअं चइजे त जेकॾहिं हू पंहिंजी अपोज़िशन पाण आहे त इहो वधीक बहितर रहंदो। जो सबबु इहो आहे त जेका महांगाई आहे उन अवाम जे अंदरि जेका बेचैनी पैदा कई आहे ऐं अपोज़िशन जो जेको सुस्त रवैयो खणी चइजे या उनमें जारियाप न आहे या का फ़ैसिला कुन तहरीक न आहे, उनजे नतीजे में हिकु तरफ़ त अवाम मायूस आहे। पर मूंखे सची ॻाल्हि इहा आहे त आऊं सियासत खे घणे अरसे खां कवर बि कंदो थो अचां, हिते ॾिसंदो बि अचां थो त पहिरियों मूंखे लॻे थो त एस्टेब्लिशमेंट खे फ़ौज जो सरबराह जेको लीड करे थो उहो ख़ुदि उन पोज़ीशन में न आहे, छाकाणि त इमरान ख़ान वटि इहो पतो मौजूदु आहे त ईंदड़ नवंबर में उहो उनखे एक्सटेंशन ॾिए थो नथो ॾिए या उनखां अॻु में उहो उनखे जेको आहे सो पंहिंजे उहिदे तां हटाइण जो अख़्तियार आहे। पर इन सॼी जेका सूरत हाल आहे इन में
अपोज़िशन जो जेको किरदारु हुजणु घुरिजे उहो न आहे। हाणे जेका तव्हां इहा ॻाल्हि कई, जेका तव्हां ॻाल्हि कई फ़ौज जे सरबराह वारी, उन ते प्राइम मिनिस्टर साहिबु जेको आहे तक़रीबन 10 महीना पहिरें, मतिलबु 11 महीना पहिरें उनजे बारे में गुफ़्तगू कई ऐं उहा गुफ़्तगू जेका आहे ॿाहिरि बि थी आई ऐं ज़ाहिर आहे उहा ॿाहिरि आई त उहा कंहिं मर्ज़ी ऐं मंशा खां सवाइ ज़ाहिर आहे उहा एॾे सेंसिटिव मामले ते गुफ़्तगू थिए ऐं उहा ॿाहिरि अची वञनि त ख़ुदि जेका इहा जेको पतो प्राइम मिनिस्टर साहिबु खेॾियो आहे वक़्त खां अॻे, छा इहा इन ॻाल्हि जी नथी पए एॾे त शायदि हू पंहिंजो जेको डिस्टेंस थियो आहे उहो चाहे थो त उनखे वेझो कजे ताकी उनखे जीअंदान मिले? मुंहिंजो ख़्याल आहे डिस्टेंस वारो त मामिलो हुनजे लाइ न आहे, पर असल इशू इहो आहे त हू इहा ॻाल्हि करे पंहिंजा ईंदड़ ॾींहंनि में वधीक उन्हनि जी हिमायत हासिल करणु चाहे थो ऐं पंहिंजा फ़ैसिला करणु चाहे थो। मूंखे यादि पवे थो त शायदि मुंहिंजे कंहिं प्रोग्राम में अॼु खां 4-5 महीना मूं अॻु में चयो त जेसि ताईं शहबाज़ शरीफ़ गिरफ़्तार नथो थिए तेसि ताईं इमरान ख़ान जे लाइ परेशानियूं आहिनि, छाकाणि त नून लीग जे अंदरि विच जो जेको किरदारु आहे, पुल जो किरदारु, उहो रुॻो शहबाज़ शरीफ़ ई अदा करे सघे थो। इमरान ख़ान जेसि ताईं हुनखे गिरफ़्तार नथो करे तेसि ताईं सूरत हाल हुनजे हक़ में न बीहंदी। ऐं हाणे अॼु तव्हां नोट कयो हूंदो त वफ़ाक़ी काबीना हिन ॻाल्हि जी मंज़ूरी ॾिनी आहे त हू इन सिलसिले में जेको आहे सो बाक़ाइदा मूव कंदा। ऐं छाकाणि त मुल्क खां ॿाहिरि वञण जे लाइ शहबाज़ शरीफ़ गारंटियर हो, सो उन में हू जेको आहे सो हुनखे हाणे फासाइणु चाहिनि था। त हिन सूरत हाल में ॾिसो न त जेका सियासी हवाले सां DGI खां अॻु में जेका सूरत हाल हुई त बाबा सियासी दुनियूं कुझु नथियूं करे सघनि या का सूरत हाल न आहे, पर उनजी तब्दीली खां पोइ बि का असांखे ईअं लॻणु घुरिजे आहे त फौरी तौर ते सूरत हाल तब्दील थिए ऐं सियासी जमातूं को फ़ैसिले कोन पोज़ीशन हली वञनि। यानी हाणे ॾिसो न इन हाउस चेंज जे हवाले सां जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं, पर फिज़िकली इहो आहे त सेनेट हिन वक़्तु अपोज़िशन जे लाइ सभिनि खां बहितरीन ऐं अहिड़ो सक्सेसफुल महाज़ आहे जिते हू जेकॾहिं चाहिनि ऐं इनखे एज़ ए टेस्ट केस तौरु खणनि सेनेट चेयरमैन खे नो कॉन्फिडेंस करण जे लाइ कामयाब थी सघनि थियूं। उनखां पोइ हे स्पीकर ते हलिया अचनि, उनखां पोइ प्राइम मिनिस्टर वारे पासे हलिया अचनि। सो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त सेनेट चेयरमैन जे हवाले सां बि अञा ताईं का मूव नथी नज़र अचे। सो सेनेट चेयरमैन बि पंहिंजे तौर ते सॼा मामला रुॻो हुन प्राइम मिनिस्टर ते नथो बाड़े, पर पंहिंजे तौर ते हिननि मामलनि खे हैंडल करे थो ॿिए सर्किल जे ज़रिए। सो हिन सॼी सूरत हाल जे अंदरि हिकु त इहा ॻाल्हि आहे। पर सेनेट चेयरमैन जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर जो ऐं सेनेट चेयरमैन जो सियासी तरह ते को पाण में लाॻापो कोन्हे को न। असल में जितां उहो ॿई पंहिंजो वठनि था, पंहिंजो पावर जो ड्राइव कनि था पिया, उहो जेको जनरेटर आहे जितां ॿिन्ही खे ताक़त मिले थी पई, उहो जेको आहे सेनेट चेयरमैन खे त उतां पावर हिन ते मिले पियो। मसइलो इहो जेको तजज़िया चवनि पिया या सियासी धुरियूं चवनि पियूं या जेको KPK जे इलेक्शन जे नतीजनि खां पोइ जेके तजज़िया ऐं तबसरा थिया त जेको PTI खे प्राइम मिनिस्टर खे जेको सपोर्ट बेस हुई उतां पावर सेंटर खां, उहा शायदि हाणे उन्हनि मुअत्तल कई आहे उहा सपोर्ट, जंहिंजे करे इहे नतीजा आया। ऐं जंहिंजे करे मां चवां थो त सेनेट चेयरमैन वारो मामिलो शायदि अञा ताईं उन्हनि खे इहा इजाज़त न मिले, पर हीअ त उन्हनि खे इजाज़त मिली सघे थी न प्राइम मिनिस्टर जे बारे में। सर ॾिसो हाणे इहे इन सूरत हाल जो अंदाज़ो तव्हांखे तॾहिं थींदो जॾहिं हुनजा इत्तेहादी अलिल ऐलान जेको आहे सो हुन खां लाताल्लुक़ कनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो न त 350 अरब रुपयनि जा जेके टैक्स हणनि पिया डायरेक्ट आहिनि में माण्हू मुतासिर थींदा, पर MQM आहे, DDA आहे, Q लीग आहे या हुनजा जेके ॿिया बलूचिस्तान जा इत्तेहादी आहिनि उहे त हुकूमत सां अञा ताईं गॾु आहिनि हिन वक़्तु ताईं जेॾी महिल पाण ॻाल्हायूं था। हाणे इन सेंस खे या इन सूरत हाल खे साम्हूं रखिजे त यानी इहो मिनी बजट त पास थी वेंदो त पोइ हे जेके बि दुरियूं इत्तेहादी आहिनि उहे कहिड़ो फेस पंहिंजे जेके उन्हनि जा वोटर आहिनि उन्हनि खे पंहिंजो मुंहुं ॾेखारींदियूं। त इन मां जेको अचानक जेका प्रेज़ेंस असांखे जहांगीर तरीन जी नज़र आई उते शादी में ऐं उनखां पोइ जेके सवाल जवाब थिया ऐं उन ते हुन जेको पंहिंजे जहाज़ जे बारे में जेको तजियो कयो ऐं अयाज़ सादिक जेको उन ते उनजी मुस्कुराहट जे बारे में जेका पंहिंजो उते सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मतिलबु आहे त ॻाल्हियूं
थोड़ी हवा जा पत्ता जेका आहे उहा हवा जे करे पत्ता कुझु लुॾण त शुरू थिया आहिनि, उहो त महसूस थिए थो न सर, रुगो पत्ता लुॾण कोन्हे शुरू थिया, मूंखे त इहो त जीअं वण खे धूंधाड़बो आहे इहा सूरत हाल आहे। पर इन सॼी धूंधाड़ जे अंदरि पाण फौरी तौर ते इहो नथा चई सघूं त कोई इहो वण किरी पवंदो, छाकाणि त 2022 आहे ऐं हाणे जेके बि इलेक्ट्रिबल क़िस्म जा माण्हू आहिनि उहे पंहिंजो वेट वधाइण चाहिनि था ऐं पंहिंजी क़ीमत लॻाइण चाहिनि था। जहांगीर तरीन बि उन्हनि मां हिकु आहे। कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त PTI जो MNA नूर आलम ख़ान आहे, उहो बि शेख रोहिल असगर जो जेको डिनर हुयो जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया लीडर मौजूदु हुया, उते उहो मौजूदु हुयो। सो ही सूरत हाल त थिए पई, नून लीग सां तमामु घणा इलेक्टेबल राब्ते में पीपल्स पार्टी कोशिश करे पई, पर हिन वक़्तु पावर में जेको आहे उहो इमरान ख़ान ॾियण जी पोज़ीशन में उहो आहे। जंहिं ॾींहुं इहा सूरत हाल क्लियर थी वई ऐं जंहिं ॾींहुं तव्हां ॾिसंदव त इत्तेहादी उन खां अलॻि थियणु शुरू कयो आहे त उन ॾींहुं इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त हाणे उबती ॻणप शुरू थी वई आहे। सो हिन वक़्तु ताईं त इत्तेहादी हुन सां गॾु आहिनि। साईं जॾहिं जेको आहे ओतिमान तॾहिं इत्तेहादी हूंदे बि जेको आहे यूसुफ रज़ा गिलानी खटे वेंदो आहे ऐं नंबर पूरा हुजण जे बावजूदि बि यूसुफ रज़ा गिलानी हाराए वेंदो आहे। न उहो त उते चेयरमैन सेनेट वारो असल में ॾिसो न, हे जेका गेम आहे हिन जे अंदरि जेके प्लेयर आहिनि उन्हनि पंहिंजे पंहिंजे तौर ते बंदोबस्तु कयो आहे। हाणे जेकॾहिं फर्ज़ कयो नो कॉन्फिडेंस मूव थिए थी हींअर त हिननि खे जेके घटि में घटि 176 वोट खपनि ऐं उन्हनि में हिननि खे जॾहिं 20-25 वोट खपंदा त या हुकूमत जा हूंदा ऐं उहे हुकूमत जा वोट इन ई सूरत में उन्हनि खे डिवीजन में मिली सघनि था त उहे जीअं वोट मिलंदा त उहे समूरा माण्हू डिस्क्वालीफाई थी वेंदा। इन करे त आइनी तौर ते फ्लोर क्रॉसिंग जेको आहे सो मना थियल आहे ऐं जेके बि प्राइम मिनिस्टर जी चूंड में बजट जी मंज़ूरी दौरान जेके मेंबर पार्टी फैसले खिलाफ़ वोट कंदा उहे डिस्क्वालीफाई थी वेंदा। त हिन गेम में वरी तव्हांखे इहा बि ॻाल्हि ध्यान में रखणु घुरिजे त जेकॾहिं 20 माण्हू ही जेके पार्टियूं अपोज़िशन जूं कामयाब थी वञनि ऐं उनखां पोइ जॾहिं उहे 20 डिस्क्वालीफाई थींदा त सवाल इहो थो पैदा थिए त छा तहरीक इंसाफ़ वरी अपोज़िशन जी जेका हुकूमत हूंदी या प्राइम मिनिस्टर उनजे ख़िलाफ़ मोशन मूव कंदी। नो कॉन्फिडेंस जो हिकु ॿी ॻाल्हि इहा त छा हिन हालतुनि में जॾहिं पाकिस्तान माशी तौर ते सफ़ा बिल्कुलु कानून लागू कोन थियो, जॾहिं सेनेट जे अंदरि मुखालिफ़ जे वटि एतिरा वोट हुआ, 64 मेंबर खणी अंदरि हुआ, उनमें ॾिसो उनमें प्राइम मिनिस्टर जी जेका नो कॉन्फिडेंस आहे उहा ओपन डिवीजन जे करे आहे ऐं सेनेट चेयरमैन जी जेका चूंड आहे उहा ॻुझे वोट ज़रिए आहे। इहो हिकिड़ो वॾो फ़र्क़ु अथो, पर इन करे ही उते जेको आहे सो इहा थी वई गेम। उहो ई मां चवां थो त उनमें जेको आहे असांखे नज़र आयो न हर कंहिं पार्टियुनि खे त उहा ख़बर हुई त उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू हुया, कंहिं माण्हू कीअं वोट ॾिनो। तव्हां इस्लामाबाद जे सहाफ़ियुनि खे बि घणनि माण्हुनि जी ख़बर आहे, पर उहो जेको थियो उहो कंहिं ते बि लागू न, न थियो। ख़ुदि PTI जे माण्हुनि जॾहिं यूसुफ रज़ा गिलानी खे वोट कया त उन ते बि जेको आहे कोन लागू थियो उहो नो कॉन्फिडेंस। अच्छा, इन में फयाज़ साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़हन में रखणु घुरिजे त हीअ जेका सेनेट चेयरमैन जे ख़िलाफ़ जेका ही मूव थी हुई उन में 8 वोट मुज़फ़र शाह साहब जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर हुयो उन रिजेक्ट कया हुआ। हालांकि उहे 8 वोट जो स्टैम्प जेको हुयो उहो लॻल हुयो उन जे नाले ते गिलानी साहब जे ते। हाणे उते जेके SOPs तय थियल हुयूं उन जे हिसाब सां उहो ठीकु हुयो, पर छाकाणि त प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे रूलिंग जो अख़्तियार हूंदो आहे इन करे उहा किथे चैलेंज बि नथी थी सघे। इहो तव्हांखे ॾिठो पवंदो त केस हले थो, पर इहो ईअं ई जेको आहे सो खूह खाते लॻो पियो आहे। हाणे इशू इहो आहे त उन में मुंहिंजी जेका ज़ाती राय आहे इहा आहे त उन्हनि 8 माण्हुनि वोट पंहिंजे ई उम्मीदवार खे ॾिना हुया, हिकु ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा जेके सोर्स आहिनि उहे चवनि था त जिन अपोज़िशन जा जेके मेंबर हुया जिन खे उन्हनि ते शक हुयो उन्हनि खे इहा जाइ ॾसी हुई त हिन जाइ ते तव्हांखे स्टैम्प हणणो आहे। इन करे इन सिलसिले में उनखां अॻु में सेक्रेटरी सेनेट सां उन्हनि जी ॻाल्हि थी हुई, उनमें उन्हनि इहा ॻाल्हि उन्हनि खां क्लियर पुछी हुई। चयो त नाले ते ठपो लॻे, नाले जे पासे में लॻे, नाले जे साम्हूं लॻे, माना वोट उन खाने में हुजे त यानी वोट त उन्हनि मेंबरनि कया पंहिंजे उनखे। त इन में मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त उहो ॿिए पासां गेम कोन थी।
सॼी गेम मुज़फ़र शाह साहब तब्दील कई, जंहिंजे नतीजे में ई सेनेट जो जेको मौजूदा चेयरमैन आहे उहो पर मुज़फ़र शाह साहब भी जेका कई त उहा ज़ाहिर अकेले सिर्फ़ हुन डिज़ाइन न कई हूंदी न। न उहो तव्हां सभिनी खे सम्झणु घुरिजे, ज़ाहिर आहे सम्झणु घुरिजे, पर उन में मुंहिंजो ख़्यालु न आहे त कोई एॾी वॾी सतह ते मथां खां ईअं थियो हुजे जीअं सेनेट चेयरमैन जी अॻे जेका इलेक्शन हुई जंहिंमें अपोजिशन अक्सरियत में हुई ऐं उन सूरत हाल में जेका पोइ बाद में ॻुझी वोटिंग अच्छा, पर हमज़ा शहबाज़ पंहिंजो एक्टिव थी वियो आहे, उन बि ॻाल्हि कई त भई नो कॉन्फ्रेंस मूव जी ख़ुदि जेको आहे एहसन इक़बाल साहब भी आइनी तरीक़े सां हिनखे घर मोकिलण जी ॻाल्हि करे थो पियो, त जेका ॻाल्हि पहिरें पीपल्स पार्टी चवंदी हुई हाणे नून लीग रोज़ उहो बयानु पई ॾे, त छा जेको तव्हां सवेर ॻाल्हि कई त शहबाज शरीफ़ पुल जो किरदारु अदा करे थो पियो, छा उहा पुल एॾी मज़बूत थी वई आहे जो हाणे नून लीग सम्झे थी त हाणे असां इन पोज़ीशन में आहियूं जेकॾहिं इलेक्शन थियनि था पिया त असांखे रुकावटूं कोन मिलंदियूं? पर साहिब हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे त जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त 2022 ईअं लॻे थो जहिड़ो इलेक्शन जो साल हुजे, हिन में इमरान ख़ान के अलावा ॿ वॾा प्लेयर आहिनि, हिकु नून लीग आहे, ॿी पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी चाहे थी त कंहिं तरीक़े सां उहो 80-90 सीटूं मर्कज़ में खणी अचे ऐं इत्तेहादीन सां गॾिजी हुकूमत ठाहे। नून लीग बुनियादी तौर ते हिन सॼी गेम जो मुख्य प्लेयर आहे ऐं उन जो मुख्य प्लेयर में नवाज शरीफ़ जी पोज़ीशन फ़ैसिला कोन आहे, इन करे ई शहबाज शरीफ़ जा मामला सिधा न पिया थियनि। शहबाज शरीफ़ सम्झे थो त इस्टेब्लिशमेंट सां इन अंदाज़ सां नथो विड़ी सघिजे जीअं मियां नवाज शरीफ़ चाहे थो। शहबाज शरीफ़ पाकिस्तान जे अंदरि आहे, उनखे हिते जी हालतुनि जी वधीक ख़बर आहे, उनखे अंदाज़ो आहे सूरत हाल छा आहे। मियां नवाज शरीफ़ ॿाहिरि वेठो आहे, पर उनजे बावजूदि हिननि नवाज शरीफ़ खे इन ॻाल्हि ते क़ाइल कयो आहे त पसे पर्दा ॻाल्हियूं करे को अहिड़ो तरीक़ेकार कजे जो पावर में अचिजे, छाकाणि त पावर खां घणो वक़्तु परे रहण जा नतीजा इहे निकिरंदा त माण्हू तव्हांखे छॾे हलिया वेंदा। हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट कोशिशि कई पई त नून लीग टुटे, पर इहो जेको बुनियादी सवाल आहे जेकॾहिं नवाज शरीफ़ नथो अचे त पोइ शहबाज शरीफ़ जंहिं कैंपेन खे लीड कंदो, छा पंजाब जे अंदरि शहबाज शरीफ़ जी कैंपेन में नून लीग उहो जोश ऐं वलवलो पैदा करे सघंदी, जॾहिं कि असांखे नज़र अचे थो त उते काफ़ी फैक्शन्स, TLP जो फैक्टर, उनखां पोइ चौधरी निसार जो जेको अॻे जीप वारो ग्रुप हुयो उहो फैक्टर, उनखां पोइ जहांगीर तरीन जो ग्रुप जेको आहे उहो फैक्टर, ऐं उनखां पोइ ॿिया जेके चौधरीनि जो फैक्टर ऐं ख़ुदि PTI जो फैक्टर, इहे 5-7 फैक्टर, या ख़ुदि पीपल्स पार्टी जेका उते कोशिशि करे पई साउथ पंजाब जे अंदरि ॿियनि इलाइक़नि में उहो फैक्टर, त इन्हनि जे बावजूद बि शहबाज शरीफ़ जी क़यादत में हलंदड़ कैंपेन एॾो वॾो मोमेंटम जनरेट करे सघंदी जेकर नवाज शरीफ़ नथो अचे त? नवाज शरीफ़ न बचे, मरियम नवाज़ आहे, शहबाज शरीफ़ आहे, इहे सभई हिकु पेज ते आहिनि ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त PDM जी तहरीक खां पोइ इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ नवाज शरीफ़ जेको नैरेटिव अख़्तियार कयो, उनजे नतीजे में जेको इस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ वोट हुयो पंजाब जे अंदरि हिननि उहो पाण ॾांहुं अट्रैक्ट कयो आहे ऐं उनखां अलावा जेको मर्कज़ वारो वोट आहे, राइट विंग जो जेको चइजे थो उहो शहबाज शरीफ़ सां गॾु आहे। त हिननि वॾी टेक्निक कई आहे त मुख़्तलिफ़ नुक़्ते नज़र जा जेके वोटर आहिनि उन्हनि नवाज शरीफ़ जे ज़रिए, शहबाज शरीफ़ जे ज़रिए, मरियम नवाज़ जे ज़रिए इन्हनि पाण खे वोटर खे पाण ॾांहुं अट्रैक्ट कयो। हाणे रहे थी तहरीक इंसाफ़ जी सूरत हाल। तहरीक इंसाफ़ में घणा तरह माण्हू जेके आहिनि सो कुझु नून जा हुया, कुझु पीपल्स पार्टी जा हुया, उहे जेकॾहिं टुटी था वञनि त तहरीक इंसाफ़ जे लाइ वॾी परेशानी थींदी। उनजो सबबु इहो आहे त तहरीक इंसाफ़ हिन महांगाई जे करे माण्हुनि जी जेका आम माण्हुनि जी जेका सूरत हाल ख़राब थी आहे उनजो उन वटि जवाबु कोन्हे। सो ही गेम हाणे डे टू डे तब्दील थींदी, पर हिन सॼी सूरत हाल में जेसिताईं अपोज़िशन जूं जमायतूं पंहिंजे पाण खे मुतहरिक कनि, कुवत में आणनि, माण्हुनि खे मोटिवेट कनि त असीं अव्हां सां गॾु बीठा आहियूं, मारण लाइ तयारु आहियूं, त पोइ मुमकिन आहे त इस्टेब्लिशमेंट बि सोचे ऐं इमरान ख़ान बि सोचे। अच्छा, आख़िरी सवाल, छा नवाज शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जा जेके मामला आहिनि, जीअं असां हमेशह ॾिसंदा था रहूं त लास्ट टाइम बि जॾहिं इहो ऑप्शन आयो त शाहिद ख़ाक़ान अब्बासी साहब खे प्राइम मिनिस्टर कयो वियो, त हू जेको मरियम नवाज़ जो सियासी कैरियर आहे, जेकॾहिं शहबाज शरीफ़ वंस प्राइम मिनिस्टर थी थो वञे त नथा सम्झो त पोइ मरियम जो कैरियर ऐं इहे समूरा मामला पासे पर्दा हलिया वेंदा?
असल में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मियां साहब ते नाइल कयो वियो हो उनखां पोइ जॾहिं प्राइम मिनिस्टर हाउस आयो उते पोइ वरी हिननि जी मीटिंग थी उते सीनियर लीडरशिप हुनखे चयो त मियां साहब हाणे तव्हां 3 दफ़ा वज़ीर आज़म रहिया आहियो ऐं ज़ाहिर आहे त हाणे नाइरी थी वई ऐं लाइफ टाइम थी आहे त हाणे तव्हांजो सॼो जेको फोकस आहे उहो तव्हांजी पंहिंजी न्याणी जे पॉलिटिकल कैरियर तां हुजणु घुरिजे ऐं इहो ई सबबु आहे त ख़ानदान जे अंदरि इहा हिकिड़ी जेको आहे सो रुकावट ज़रूरु मौजूदु आहे त मियां साहब पंहिंजी न्याणी खे अॻिते आणणु चाहे थो मियां शहबाज शरीफ़ पाण जे करे प्राइम मिनिस्टर थियणु चाहे थो त पोइ चाहे थो त हमज़ा शहबाज खे कोई स्पेस मिले सो हिननि जे अंदरि मूंखे लॻे ईअं थो त जेकॾहिं मियां शहबाज शरीफ़ प्राइम मिनिस्टर थिए थो त इन केस ही मामिलो हलियो वेंदो मरीम नवाज़ जे CM पंजाब थियण जे हवाले सां त जी हू पावर पॉलिटिक्स के पाण जेको आहे सो डील करे पंजाब के सिखे ऐं पंजाब में पाण सॼी सूरत हाल खे ॾिसे त उन में ही सिखी पवंदी ऐं पोइ अॻिते हली कोई फ़ैसिलो कनि त छा करणु घुरिजे पर हिन वक़्तु ताईं मूंखे लॻे ईअं थो त मरीम नवाज़ खे शायदि पंजाब उनजे हवाले कयो वञे पर तव्हां मुंहिंजो जेको ख़्यालु आहे मां तव्हां सां शेयर करणु चाहींदुमि तव्हां बि उन ते तबसरो कयो त हिन भेरे जेके आहिनि जेके जोड़ तोड़ करे जेके मामला ठाहींदा आहिनि इंजीनियर हज़रात जेको सॼो पावर स्ट्रक्चर जा इंजीनियर जेके आहिनि उहे शायदि हिन भेरे नून लीग खे 2 सीटूं न ॾियनि छाकाणि त उन्हनि अॻे 3 दफ़ा इहे 2 सीटूं उन्हनि जे हवाले कयूं हिन भेरे शायदि को ॿियो विच में जहांगीर तरीन जी सूरत में चौधरी निसार जी सूरत में या कुझु ॿियो ईअं पंहिंजो करे शायदि हिन भेरे जेकॾहिं मथे शहबाज शरीफ़ साहिब लाइ स्पेस ठहे त पोइ पंजाब जी सीट जेका आहे उन्हनि खे शायदि न मिले छाकाणि त अॻे बि अहिड़ा तजुर्बा जेके थिया आहिनि उनखां पोइ उनखे नज़र आयो आहे त एरोगेंस वधीक थी अची वञे नून लीग में न मुंहिंजो उहो इहा इन में इहो जेको कंध में सरियो आहे इहो इन खां इनकार त आहे कोन त माना वॾा फिरौन थी वेंदा आहिनि हिन में को इनकार कोन्हे पर मक़सदु सिंध में जेका पीपुल्स पार्टी जी पोज़ीशन आहे इहा एज़ इट इज़ उनखां वधीक पंजाब में नून लीग जी आहे सो इहो मुमकिन मूंखे नथो लॻे त इहो को फ़ैसिलो ॿाहिरि वारा वेही कनि त फलाणो न हुजे फलाणो हुजे तव्हांखे यादि हूंदो माज़ी में बि असां ॾिठो आहे त पॉलिटिकल लीडर जेके आहिनि उहे फ़ौज जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि वॾे पैमाने ते ॻाल्हाईंदा आहिनि पर जॾहिं पावर बार्गेनिंग अचे थी त पोइ वही शयूं तय थियनि थियूं सिंध में हर दौर में कॾहिं जाम सादिक खे चीफ मिनिस्टर करे छॾियऊं कॾहिं लियाकत जतोई खे करे छॾियऊं कॾहिं अरबाब रहीम खे करे छॾियऊं इहो सभु अरिड़हीं तरमीम खां अॻु जूं ॻाल्हियूं आहिनि जॾहिं सदर ऐं गवर्नर ताक़तवर हूंदा हुया हाणे पाकिस्तान में ही जेका तरमीम आई आहे उन घणनि खे मजबूर करे विधो आहे तव्हां अंदाज़ो कयो त जेकॾहिं हिन वक़्तु इमरान ख़ान जेको कुझु कयो आहे ऐं जेकॾहिं अरिड़हीं तरमीम खां अॻु वारी सूरत हाल हुजे हा त सदर जेको आहे सो असेंबली टोड़े चुको हुजे हा पर छाकाणि त हिन खां अॻु में बि नवाज़ शरीफ़ जो दौर हो हुन में बि को सदर ईअं न करे सघियो इन करे हुकूमत तब्दील थी पर अरिड़हीं तरमीम खां पोइ जेके 2 चूंडूं थियूं आहिनि उहे 2 चूंडुनि जे बारे में त लॻभॻि पाकिस्तान जे अंदरि इहा ॻाल्हि इतफ़ाक़ राय सां मौजूदु आहे त 2 इंजीनियर चूंडियूं हुयूं पेरेर जी तव्हांखे ख़बर आहे त जंहिंखे इमरान ख़ान RO इलेक्शन चयो ऐं उन वक़्तु जे चीफ जस्टिस चौधरी ते हुन इल्ज़ाम हुयो ॿी इलेक्शन जे बारे में तव्हांखे ख़बर आहे त ख़ुदि जेको आहे चए थो वञे त हिननि जेको आहे RTS सिस्टम जे थ्रू जेको आहे उनखे कयो वियो त हाणे बि जेको मशीनुनि जो सिलसिलो थियो त उन ते ज़रदारी साहिब जो तबसरो तव्हांखे यादि आहे त इन जो भली इहे कनि पर इन जो खटियो को ॿियो खाईंदो त मशीनुनि जे बारे में बि इहो चयो वञे थो पियो त मशीन ख़ुदि हिकिड़ो टूल थींदी इंजीनियरिंग जो त इन बारे में बि त नथो चई सघे न त अरिड़हीं तरमीम खां पोइ को चूंडूं आज़ादु थियूं आहिनि इहो त कोई मैकेनिज़म अरिड़हीं तरमीम न बुनियादु करे सघी आहे न पर अरिड़हीं तरमीम जा ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे पॉज़िटिव पहलू ॾिसणा पवंदा आहिनि ज़ाहिर आहे त को पाकिस्तान जी जेका 73-74 सालनि जी तारीख़ आहे उन में को तव्हां अमेरिकन चूंडूं त नथा कराए सघो न हिते ज़ाहिर आहे जेको कुझु हिते माण्हू आहिनि उहे ई माण्हू आहिनि सभु कनि था केॾीमहिल उहो हूंदा आहिनि एस्टेब्लिशमेंट सां पार्टी भली कहिड़ी बि हुजे हिन सॼी सूरत हाल जे अंदरि जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त मूंखे मशीननि ज़रिए चूंडूं मुमकिन नथियूं नज़र अचनि उनजो सबबु इहो आहे त मशीननि ज़रिए चूंड जे लाइ हिननि खे 60-70 अरब रुपया घुर्बल हूंदा ऐं एॾी वॾी तादाद में मशीननि जो ठहिणु एतिरनि माण्हुनि खे उनजे लाइ ट्रेनिंग ॾियणु ऐं पोइ उहे वरी उन्हनि इलाइक़नि ताईं पहुचाइणु जेकॾहिं का मशीन
जहिड़ो थी थो पए उते को मशीन डिस्टर्ब थिए थी त फौरी तौर ते उनजो बैकअप में हुजणु जेकॾहिं 6 लख माण्हू तव्हांखे ट्रेंड करणा पवंदा ऐं तव्हांखे एतिरियूं मशीनूं डबल खपनि, इहो फौरी तौर ते एज ए पायलट प्रोजेक्ट ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर इहो ईअं मुमकिन न आहे। हिकु ॻाल्हि इहो, ॿी ॻाल्हि इहा त दुनिया जा जेके मॉडल डेमोक्रेसीज़ आहिनि उन्हनि में पायलट प्रोजेक्ट तौरु ईवीएम त हलियूं आहिनि, पर छाकाणि त कागज़ जेको आहे उहो सॼी दुनिया में वैलिड रहियो आहे, उनजी जेका वोटिंग आहे उहा वैलिड रहे थी, इन करे त उनमें जेका सीक्रेसी आहे वोट आहे उहा रहंदी। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा त जेका इलेक्शन आहे, ॾिसो असां वटि जेके बि इलेक्शनूं थींदियूं रहियूं आहिनि, हाणे हुन जा तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, 2013 वारियूं जेके चूंडियूं थियूं उहो हो जेको चवंदो आरो इलेक्शन इमरान ख़ान साहिबु, पर उनमें नवाज़ शरीफ़ जैम कई 11:30 वॻे हुन अनाउंस करे छॾियो त असां जेको आहे सो कामयाबु थी विया आहियूं। हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं 11:30 वॻे हुन अनाउंस करे छॾियो, जशन थी वियो, त हिन सॼी सूरत-हाल जे अंदरि त जेके पंजाब जे अंदरि जेके हिननि जा मेंबर फर्ज़ करियो हाराइण जी पोज़ीशन में आहे, उनमें खटायो वियो, सो हुन सां हथु थियो, इन करे उन ई रिएक्ट में इमरान ख़ान आयो। हाणे नवाज़ शरीफ़ हुन साॻी पोज़ीशन में आहे हिन वक़्तु, छाकाणि त ही हुकूमत माण्हुनि खे डिलीवर न करे सघी आहे। हिन सॼी सूरत हाल जे अंदरि जेकॾहिं इमरान ख़ान पाण थोरी देरि जे लाइ ईअं चऊं बाबा खटे वियो, पर जेकॾहिं शहबाज शरीफ़ अनाउंसमेंट करे थो छॾे इलेक्शन जॾहिं 2022 में थिए या 23 में, त उहा चैलेंजेबल न हूंदी। सो हर प्लेयर पंहिंजी पंहिंजी जाइ ते पंहिंजो पंहिंजो रोल प्ले कंदो आहे। किथे इस्टेब्लिशमेंट जा प्रोग्राम जेके हूंदा आहिनि उहो कामयाबु थींदा आहिनि, कॾहिं नाकाम सियासी दुरियूं करे छॾींदियूं आहिनि, छाकाणि त इहे ई सियासी लीडरनि जो कमाल हूंदो आहे त सॼे मनसूबे खे उहो अॻिते पोइते करे छॾींदा आहिनि। इन करे डेमोक्रेसी जंहिं बि शक्ल में हले, पर चूंडुनि जे हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त सॼो पाकिस्तान हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ करे थो त हिकिड़ी चूंड 70 वारी, उनखां पोइ जेके चूंडूं थियूं आहिनि अॼु ॾींहं ताईं का हिकिड़ी चूंड बि साफ़ शफ़ाफ न थी सघी आहे। उनमें 77 वारी चूंड जे अंदरि रिगिंग जो इल्ज़ाम उन वक़्त जी हुकूमत लॻो, उनखां पोइ बाक़ी जेके बि चूंडूं थियूं आहिनि उन जे बारे में हमेशह कॾहिं फ़रिश्तनि जे वोट जी ॻाल्हि थींदी आहे, कॾहिं सिलेक्टर्स जी ॻाल्हि थींदी आहे, कॾहिं आर ओ सिस्टम जी ॻाल्हि थींदी आहे, कॾहिं जेको आहे पंहिंजो RTA सिस्टम जी ॻाल्हि थींदी आहे, कॾहिं जेको आहे इंजीनियरिंग जी ॻाल्हि थींदी आहे, हमेशह इहो थींदो आहे, पर इलेक्शन पाकिस्तान जे अंदरि वरी कॾहिं बि सिधी न थी सघी आहे। न, उहो ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे। 77 वारियूं जेके चूंडूं हुयूं उहो असां नंढा हुयासीं, पर उन दौरान जेका तारीख़ पढ़ूं था उनमें वॾे पैमाने ते जेके मुखालिफ़ मेंबर हुया उन्हनि खे अगवा कयो वियो, माण्हू कामयाबु कराया विया। पोइ अपोज़िशन जी तहरीक बि उन ते रियलाइज़ेशन थी, भुट्टो साहिबु नवां इलेक्शन कराइण ते राज़ी थियो। अॼु पाकिस्तान में नादरा सिस्टम आहे, शयूं घणियूं तब्दील थियूं आहिनि, इलेक्शन कमीशन जा कानून ठहिया आहिनि, उनजी आइनी पोज़ीशन तब्दील थी आहे, इलेक्शन चीफ इलेक्शन कमिश्नर मुकमल तौर ते बाअख्तियार आहे। ऐं उनमें तव्हां ॾिसो न दसका वारी जेका इलेक्शन हुनजो हिकिड़ो मिसाल आहे। सो ज़ाहिर आहे इहो ईअं न आहे त को असां सम्झो त को समूरा माण्हू फ़रिश्ता आहिनि ऐं इंसाफ़ कंदा, पर शयूं तब्दील घणियूं थियूं आहिनि। हीउ प्रोसेस जॾहिं हलंदो पियो आहे मुसलसल डेमोक्रेसी जो, त नयूं नयूं तजवीज़ूं पाण सां गॾु खणी ईंदो आहे ऐं हू घणियुनि रुकावटनि खे ख़तमु कंदो आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जी तव्हां हींअर ॻाल्हि कई त 70 वारियूं चूंडूं ई पाकिस्तान में साफ़ शफ़ाफ़ हुयूं। असल ॻाल्हि इहा आहे त उनजो वरी ॿियो काउंटर आर्ग्यूमेंट असां वटि जेके प्रो एस्टेब्लिशमेंट माण्हू आहिनि उहे इहो ॾींदा आहिनि त भाऊ उनजे करे त मुल्क बि टुटी वियो। हालांकि सची ॻाल्हि इहा आहे त मुल्क टुटण जो उनजे नतीजनि सां त को तालुक कोन हो। 12 साल जी जेका अमृत हुई उन जे करे सो ही हिकिड़ो अलॻि अलॻि शयूं आहिनि, अलॻि अलॻि मामला आहिनि। हिन वक़्तु जंहिं मौक़े ते पाण पाकिस्तान में मौजूदु आहियूं ॻाल्हायूं था, उनमें सियासी दुरियूं भली कमज़ोर हुजनि, पर सियासी दुरियुनि पंहिंजो ब्यूरोक्रेसी में असरु पैदा कयो आहे, सियासी दुरियुनि पंहिंजी इलीट पैदा कई आहे, इनखां बि इनकार कोन्हे। पर जेके ॿियूं फोर्सिस आहिनि उन्हनि सां बि कॾहिं मदे मुक़ाबिल अचनि थियूं, कॾहिं हुनजो आलाइकार बि थी वञनि थियूं। हीउ जेको जहिड़ो हले थो असल आहे इहो, पर हिन सॼी सूरत हाल में हिन वक़्तु जेका सूरत हाल मूंखे नज़र अचे थी उहा इहा आहे त जेकॾहिं इमरान ख़ान डिलीवर करे वञे हा त मुमकिन आहे नून लीग इस्टेब्लिशमेंट जो ऑप्शन न हुजे हा। इन करे ही अञा ताईं इंतज़ार पियो कयो वञे त का सूरत हाल वापसि महांगाई नवाज़ शरीफ़ जो जेको दौर ताईं अची वञे तॾहिं बि को माण्हू फेस करे सघे। पर हिन वक़्तु इमरान ख़ान जी हुकूमत कुझु करे न पई सघे। ख़ुसूसन पंजाब जेको 62%
मुल्क जी आबादी आहे उते जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। मरी वारी जेको सानियो थियो आहे उहो सॼो मिसमैनेजमेंट जो नतीजो हो ऐं उते जेके जिन जेको कुझु कयो आहे भई कुझु कोन्हे थियो। सो हिन सॼी सूरत हाल असल में इमरान ख़ान जी पोज़ीशन उहो इन करे ख़राब थी आहे त उनजी जेका गवर्नर जे लाइ जिन माण्हुनि जी सिलेक्शन आहे उहा ॾाढी बेड आहे। बहरहाल इहो हिकिड़ो वॾो डिबेट आहे त इमरान ख़ान जॾहिं आयो पिए त हुन गवर्नेंस जो उम्मीदूं छो रखियूं पिए वयूं ऐं सां गॾु जेके माण्हू आहिनि उहे बि ज़ाहिर आहे कि नवां माण्हू न आहिनि। काफ़ी माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ हुकूमतुनि के परवेज़ मुशर्रफ सां के पीपल्स पार्टी सां के नून लीग सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रहिया आहिनि। उन्हनि मां इहा एक्सपेक्टेशन करणु त भई ही डिलीवर कंदा। इमरान ख़ान जो अकेले जो इहो हूंदो त जॾहिं कैप्टन सुठो हूंदो आहे त पोइ टीम परफॉर्म कंदी आहे। इमरान ख़ान जो इहो हो पर हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो ॿियो डिबेट आहे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी इस्लामाबाद जे अंदरि हिन वक़्तु मुल्की सियासत जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि उन्हनि ख़्यालनि ते तव्हां ते पहुचायोसीं। असां सां गॾु हुआ अब्दुल रज़ाक खत्री साहब सीनियर सहाफ़ी नमर तज़ीनगार आहिनि। हिन सां गॾु प्रोग्राम वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नटकी इजाज़त सदाईं गॾु।